अदा मसलो इहो आहे त अॼु असांजे एसी साहब डीसी साहब ऐं कमिशनर साहब खां 144 लागू आहे। उहो इन ते लागू आहे त जेके नंढी एज वारा ॿार हलाइनि था उहे न हलाइनि गाॾियूं, ऐं प्लस में जेके ड्राइवर हज़रात आहिनि उनखे पंहिंजो ड्राइवरी लाइसेंस हुजनि। ऐं टी ॻाल्हि त हे जेके एरिया आहे बंदर रोड आहे, इन एरिया में बैंक स्क्वायर ताईं चिंची जेका आहे हिन रूट ते न ईंदी। उन्हनि जेको सियाल चौक खां वठी हीअ जेका अॼु उन ते असांजो चेकिंग कई वई आहे, जेके हिननि कानून जी भंजकड़ी कई आहे उहे चिंचियूं असां उनखे वठी आया आहियूं। हाणे चवण जो मक़सदु त हींअर असां तव्हां सोशल मीडिया जा माण्हू आया आहियो, तव्हां इहो वाज़िब करे हलायो, अॼु असां हिनखे चांस ॾियूं था। आईंदा जे लाइ को बि जेको आहे 144 जी भंजकड़ी न कंदो, नंढी एज वारा ॿार बि चिंची न हलाईंदा। ऐं प्लस में हीउ जेको रूट आहे बैंक स्क्वायर खां सियाल चौक ताईं बंदर रोड वारो, इहो इन ते को बि चिंची न ईंदी। जेका चिंची ईंदी उहा 144 जे कानून जी भंजकड़ी कंदी, उन ते उहा FIR थींदी। तव्हां वाज़िब त सोशल मीडिया वारा आहियो, इहो तव्हां पैगाम ॾियो इन कानून जी पुछगारी थी। असां जीवा इहो डीसी साहब जो हिकिड़ो कानून आहे जेको उन कानून जी भंजकड़ी कंदो 144 144 जेकी भंजकड़ी कंदो उन ते जेको आहे कानून उन ते FIR थींदी। असां चऊं था उहो पंहिंजे कानून जी पाबंदी कनि।